अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम द मिरर में अवां खे भलीकार मां आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, अॼु असां कराची जे मलीर ऐं ओभर ज़िलनि में अरबे रुपयनि जी सरकारी ज़मीन जी जाली अलाटमेंट जे स्कैंडल तां पर्दो खणंदासीं ऐं रेवेन्यू तोड़े लैंड यूटिलाइज़ेशन खातनि जे उन गिरोह खे वाइखो करण जी कोशिश कंदासीं जेको वरहनि खां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सरकारी ज़मीननि जी जाली अलाटमेंट कराईंदो रहियो आहे। सिंध के सब रजिस्ट्रारनि के ऑफिस में ई रजिस्ट्रेशन वारो सिस्टम केतरो लाभायितो साबित थियो आहे ऐं ई सिस्टम हुअण बावजूद सरकारी ज़मीननि जी जाली अलाटमेंट कीअं थिए थी, सिस्टम के आशीर्वाद से हलंदड़ गिरोह के आख़िर रस्ता रोक कीअं थींदी, ये समूरा मामला अॼोके प्रोग्राम जो हिस्सो हूंदा। ज़मीननि जी जाली अलाटमेंट वारा स्कैंडल कीअं साम्हूं आया, ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ हेल ताईं कहिड़ी कार्रवाई थी आहे ऐं मुस्तक़बिल में अहिड़ा फ्रॉड रोकण लाइ कहिड़ा क़दम खयां पिया वञनि, इन्हनि समूरनि मामलनि ते बि तफ़सील सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिस्टम जो आशीर्वाद रेवेन्यू ऐं लैंड यूटिलाइज़ेशन खाते के अमलदारनि जी मिली भगत सां मलीर में अरबे रुपयनि जी 240 एकड़ सरकारी ज़मीन जी जाली अलाटमेंट, सरकारी ज़मीन जी जाली अलाटमेंट वारनि स्कैंडल में मुलविज़ कामोरनि ऐं ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी, मामलो एंटी करप्शन हवाले। मलीर ज़िले में अरबे रुपया मालियत जी 25 एकड़ ज़मीन जी अलाटमेंट जा जाली कागज़ ठाहे सरकारी ज़मीन फबाइण जी कोशिश कई वई। मुराद मेमण वारे इलाइक़े में 15 एकड़ सरकारी ज़मीन जी भी जाली अलाटमेंट, मुख्तियारकार अलाटमेंट की तस्दीक कई तो सब अच्छा कारा पथरा थी पया। मलीर के देह बायल में 200 एकड़ ज़मीन 99 सालन की लीज ते ॾियण वारो ऑर्डर भी जाली निकतो। ऑर्डर जो को भी रिकॉर्ड मौजूद नाहे। जाली अलाटमेंट जो मामलो वडे अरसे का हलंदो पयो अचे। लैंड यूटिलाइज़ेशन तोड़े रेवेन्यू खातन जो एक गिरोह सिस्टम तहत जाली दस्तावेज ठाहींदो रहे थो। मुख़्तलिफ़ वक़्तन ते मेंबर्स के जाली सहिन सां अहिड़ा ऑर्डर जारी थींदा रहनि था। ओभर ज़िले में भी 40 एकड़ ज़मीन जो स्कैंडल ज़ाहिर थियो हो। प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन की मद में थींदड़ करप्शन ऐं रिकॉर्ड में जालसाज़ी रोकण लाइ मुतारिफ़ करायल ई रजिस्ट्रेशन वारो निज़ाम भी घुर्बल नतीजा न ॾेई सघियो। सिंध में 90 मां 51 सब रजिस्ट्रार्स की ऑफिस में ई रजिस्ट्रेशन वारो सिस्टम लागू थियल, बाकी रहिजी वियल ऑफिस में ई रजिस्ट्रेशन सिस्टम लागू न थी सघियो। PECH सोसाइटी में 29 खांगी कीमती मिल्कियतुनि में वडे पैमाने ते जालसाज़ी बाद सब रजिस्ट्रार ऑफिस के रिकॉर्ड की जांच शुरू थी वई। रेवेन्यू खाते गोठाबाद के मेंबर उमर फारूक बुलो की सरबराही में 5 रुकनी कमेटी जांच शुरू कंदे समूरो रिकॉर्ड घुरी वरतो। कराची के बदनाम सब रजिस्ट्रार ऑफिस जो रिकॉर्ड जांचण सां करप्शन जा छिरकाईंदड़ तफ़सील साम्हूं अची सघनि था। कराची के बदनाम सब रजिस्ट्रार ऑफिस जो रिकॉर्ड जांचण सां करप्शन जा छिरकाईंदड़ तफ़सील साम्हूं अची सघनि था। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे स्टूडियो में ज्वाइन कयो आहे KTN न्यूज़ के सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो। सगीर, सब खां पहिरियां इहो ॿुधाइजो त कराची के कहिड़नि ज़िलनि में सरकारी ज़मीननि जी जाली अलाटमेंट जा स्कैंडल ज़ाहिर थिया आहिनि, उहे स्कैंडल ज़ाहिर कीअं थिया ऐं मजमूई तौर केतिरा एकड़ ज़मीन जी जाली अलाटमेंट साबित थी आहे? वॾी महिरबानी रोशनी। सिंध में सरकारी ज़मीनूं फबाइण जे लाइ जेके आहिनि उहे रिकॉर्ड में वॾे अरसे खां जालसाज़ी थींदी पई अचे। हाणे उन में कॾहिं रेवेन्यू जा अमलदार जेके आहिनि उहे मुलविस हुजनि था त कॾहिं वरी लैंड यूटिलाइज़ेशन डिपार्टमेंट जा जेकी कामोर आहे उहो उन में मुलविस हुजनि था। ईअं ई हिकिड़े सिस्टम जे तहत इहो जेको सिलसिलो जेको आहे उहो केतिरनि ई सालनि खां हलंदो पियो अचे। सही। ही मलीर ज़िले में जेके आहिनि उहे 3 स्कैंडल्स ज़ाहिर थिया आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जाली सहियूं करे उहे जेके आहिनि अलाटमेंट जा लेटर उते पहुचाया विया आहिनि। उनखां पोइ उनजी किथे रेगुलाइज़ेशन बि थी वई आहे, किथे इंटरव्यू बि रखी वयूं आहिनि। याने सॼो हिकिड़ो फेक हथ ठोकियो जेके आहिनि बोगस जेके दस्तावेज़नि जी बुनियाद ते इहा जाली अलाटमेंट थी। सही। 3 अहिड़ा स्कैंडल्स आहिनि। उन 3 स्कैंडल में मजमूई तौर ते 240 एकड़ सरकारी ज़मीन जेका आहे उहा फबाइण जे लाइ अहिड़े क़िस्म जो जेको आहे उहो कुदो कमु कयो वियो आहे। उन में रेवेन्यू खाते जा अमलदार बि जेके आहिनि उहे मुलविस आहिनि, त लैंड यूटिलाइज़ेशन खाते जा बि अमलदार मुलविस आहिनि। हाणे थियो कुझु ईअं आहे जो लैंड यूटिलाइज़ेशन खाते जूं जेके आहिनि हाणे ईअं पियो थिए जो अगरि उते मेंबर वेठल आहे त उन जी सही जेका आहे उहा स्कैन करे उहो पोइ फेक हिकिड़ो लेटर ठाहे अलाटमेंट जो या रेगुलाइज़ेशन जो उन में जेको आहे उहा पेस्ट कई वञे थी। पोइ उन जी जाली जेको आहे
सही सां अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहे लेटर निकिरंदा रहनि था ऐं उहे लेटर ईअं कोन था निकिरनि, उन जे लाइ किरोड़े रुपयनि जी रिश्वत वरिती वञे थी। पोइ इहो धंधो जेको आहे उहो सालनि खां हलंदो पियो अचे। हाणे ताज़ो ई मलहीर ज़िले में अहिड़ा 3 स्कैंडल्स जेके आहिनि उहे जाली अलाटमेंट जा ज़ाहिर थिया आहिनि। उन में जाली सयूं आहिनि, उनजो को बि रिकॉर्ड जेको आहे उहो लैंड यूटिलाइज़ेशन वटि मौजूदु न आहे। उन जी तस्दीक जेको आहे पाण लैंड यूटिलाइज़ेशन खाते जे मेंबर कई आहे ऐं मेंबर जेको आहे डिप्टी कमिश्नर मलहीर ऐं एंटी करप्शन खे बि जेको आहे उहो ख़त लिखिया आहिनि त इहे 3 स्कैंडल्स जेके आहिनि, यानी इहे जेके 3 अलाटमेंट जेके आहिनि उहे फेक आहिनि, जाली आहिनि। उनजो को बि लैंड यूटिलाइज़ेशन खाते में रिकॉर्ड मौजूदु न आहे। हिकिड़ो पहिरियों जेको स्कैंडल्स आहे उहा 15 एकड़ जो आहे, ॿियो स्कैंडल 25 एकड़ जो आहे ऐं टियों स्कैंडल 200 एकड़ ज़मीननि जो आहे। यानी मजमूई तौर ते 240 एकड़ सरकारी ज़मीन जेका आहे उहा फबाइण जे लाइ अहिड़े क़िस्म जी जेका आहे उहा वारदात कई वई आहे ऐं उन में लैंड यूटिलाइज़ेशन ऐं रेवेन्यू खाते जा अमलदार मुलविस आहिनि। यानी फेक लेटर उहो उते पहुतो रेवेन्यू खाते वटि, यानी मुख़्तियारकार वटि या असिस्टेंट कमिश्नर वटि, जेको बि कंसर्न ऑफिसर आहे उन वटि पहुतो, उन बिना वेरिफिकेशन जे जेके आहिनि उन अॻिते कार्रवाई वधाए छॾी। इहो सालनि खां सिस्टम हलंदो पियो अचे। हाणे इहे 3 स्कैंडल जीअं ई ज़ाहिर थिया, यानी उतां जे मुख़्तियारकार उन जी तस्दीक लाइ लैंड यूटिलाइज़ेशन खाते खे लिखियो त इन जो ॿुधायो ऐं स्टेटस उन्हनि मालूम करण जी कोशिशि कई त उन मां इहा ज़ाहिर थियो त इहे त अलाटमेंट फेक आहिनि। जंहिंखां पोइ एंटी करप्शन खे लैंड यूटिलाइज़ेशन खाते जे मेंबर ख़त लिखियो आहे ऐं इन में मुलविस जेके कामोरा आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ चयो आहे। जी सही। अच्छा सगीर, जीअं अवां ॿुधायो त ज़मीननि जे जाली अलाटमेंट जा 3 वॾा स्कैंडल मलहीर ज़िले में थिया आहिनि। नाज़रीन खे इहो ॿुधाइजो त मलहीर जे कहिड़नि कहिड़नि दहनि में केतिरा एकड़ ज़मीन जी जाली अलाटमेंट थी आहे? ॾिसो, इन में जेके आहिनि उहे मलहीर ज़िले जूं जेके आहिनि 3 देहूं आहिनि। उन्हनि 3 देहनि में हिकिड़ी अहिड़ी बि देह आहे त जिते अलाटमेंट जेका थींदी न आहे, उन जे बावजूदि उनजो फेक जेको आहे उहो लेटर जारी थियो आहे। पहिरियों जेको मलहीर ज़िले जी देह इहो आहे भायल, उते 200 एकड़ सरकारी ज़मीन जो जेको आहे उन जी जाली अलाटमेंट थी आहे। 99 सालनि जी लीज़ ते ॾियण वारो जेको ऑर्डर उहो जाली निकितो आहे। उन में लैंड यूटिलाइज़ेशन खाते जो इहो मौक़िफ़ साम्हूं अचे पियो त असां वटि रेगुलाइज़ेशन करण बाबति जेको आहे अहिड़ो को बि जेको आहे लेटर जेकॾहिं उनजो हिननि ॿुधायो आहे त 4 अगस्त 2024 तहत जेको उन तहत इहो ऑर्डर निकितल आहे, उनजो को बि रिकॉर्ड जेको आहे असां वटि मौजूदु न आहे। तंहिं करे उहो DC मलहीर खे ख़त लिखियो वियो आहे त इन जी जेकॾहिं अॻिते कार्रवाई वधाई वई आहे त उहा रोकी वञे ऐं जेके बि इन स्कैंडल्स में माण्हू मुलविस आहिनि उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ऐं जेको दरख़्वास्त गुज़ार आहे या उन में ॿियो जेके बि प्राइवेट माण्हू या सरकारी माण्हू मुलविस आहिनि उन्हनि ख़िलाफ़ FIR बि कई वञे ऐं उन बाबति इतलाह ॾिनी वञे। उन खां अलावा ॿी देह आहे देह अलहफ़ियाई। उते बि 25 एकड़ सरकारी ज़मीन जा जेके आहिनि उहे जाली कागज़ ठाहिया विया आहिनि। उहा बि जेका जाली अलाटमेंट ज़ाहिर थी आहे। लैंड यूटिलाइज़ेशन खाते जेको आहे DC खे ख़त लिखियो आहे त ही जेको आहे अलाटमेंट जेका आहे उहा बोगस सम्झी वञे, छाकाणि जो लैंड यूटिलाइज़ेशन खाते वटि इन जो को बि रिकॉर्ड मौजूदु न आहे। इहे जेके लेटर आहिनि इहे फेक आहिनि, बोगस आहिनि। तंहिं करे इन ते जेकॾहिं अॻिते कार्रवाई न वधाई वञे। उन खां अलावा ॿी आहे 15 एकड़ ज़मीन देह बाज़ार में। उते बि जेका उहा सरकारी ज़मीन आहे 99 सालनि जी लीज़ ते रहाइशी ऐं तिजारती मक़सदनि लाइ अलाट करण लाइ अहिड़ो फेक ऑर्डर निकितो आहे। उन खां उन जूं जेके आहिनि जाली सयूं कई वियूं आहिनि मेंबर जूं। त इहे हिकिड़ा 3 स्कैंडल्स आहिनि। उन में हिकिड़ो गिरोह मौजूदु आहे। हिकिड़े सिस्टम जे तहत लैंड यूटिलाइज़ेशन खाते जे मेंबरनि जूं सयूं, स्टैम्प, सभु मूरा जेके आहिनि उन वटि शयूं मौजूदु आहिनि ऐं उहे जेके आहिनि इहे कारोबार इन कुदे कम में जेको आहिनि उहे लैंड यूटिलाइज़ेशन खाते जा अमलदार मुलविस आहिनि। उन्हनि ख़िलाफ़ कॾहिं कार्रवाई बि नाहे थी। अगरि थी आहे त उहे वरी ॿीहर जेके आहिनि उहे बहाल बि थी वञनि था। माज़ी में बि ईअं थींदो आयो आहे। त इहे अहिड़े क़िस्म जा जेके किस्सा या स्कैंडल्स जेके आहिनि उहे असीं पंहिंजे प्रोग्राम में बि ॿुधाईंदा आया आहियूं त केतिरनि ई सालनि खां सरकारी ज़मीनूं फबाइण जे लाइ अहिड़े क़िस्म जा जाली अलाटमेंट जा ऑर्डर निकिरनि था
या फेक जेके आहिनि उहे एंट्रियूं रखियूं वञनि थियूं या रिकॉर्ड खे बाहि ॾिनी वञे थी या रिकॉर्ड चोरी कयो वञे थो। हिकिड़े सिस्टम जे तहत सिंध जूं सरकारी ज़मीनूं जेके आहिनि उहे अहिड़े क़िस्म सां फबायूं वञनि थियूं। सगीर, मलीर खां सवाइ कराची जे ओभर ज़िले में बि सरकारी ज़मीननि जी जाली अलॉटमेंट थी हुई, उन बाबति तव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? ॾिसो, इन सरकारी ज़मीननि जे स्कैंडल्स में जेके मुलविस कामोर आहिनि, जेकॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थिए हा वक़्त सिर, त अहिड़े क़िस्म जा स्कैंडल्स जेके आहिनि उहे ज़ाहिर न थियनि हा ऐं इहे जाली अलॉटमेंट वारा आर्डर जेके आहिनि उहे न निकिरनि हा ऐं न वरी अहिड़े क़िस्म जूं जेके आहिनि सरकारी ज़मीनूं फबाइण जे लाइ अहिड़ियूं कोशिशूं थियनि हा। इन खां अॻु बि जेको आहे ओभर ज़िले में 40 एकड़ सरकारी ज़मीन फबाइण जे लाइ जेका आहे उहो जाली अलॉटमेंट थी हुई। उन ते जेका आहिनि पहिरियों इंक्वायरियूं शुरू थियूं, बाद में जेका आहे उहा वरी इंक्वायरियूं बंदि थियूं ऐं इहो मामिलो जेको आहे उहो दॿायो वियो। ओभर ज़िले में 40 एकड़ ज़मीन जो जेको आहे उहो स्कैंडल ज़ाहिर थियो हो। कामोरनि मिली भगत करे 1977 में जेका अलॉटमेंट जे हिकु कूड़े आर्डर जे तहत मुख़्तलिफ़ माण्हुनि जे नाले ते जेको आहे उहा ज़मीन शिफ्ट थींदी रही। बाद में स्कीम 33 में जेको आहे उते हाउसिंग सोसाइटियूं ठही वियूं। त ईअं ई हिकिड़े सिस्टम जे तहत सिंध जूं सरकारी ज़मीनूं जेके आहिनि उहे फबायूं वञनि थियूं। इन स्कैंडल्स में जेके मुलविस रेवेन्यू खाते जा कामोर आहिनि, जिन जे ख़िलाफ़ नेब जा बि केस हलंदड़ आहिनि या लैंड यूटिलाइज़ेशन खाते जा जेके कामोर आहिनि, उन ख़िलाफ़ बि जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ जांच कंदड़ इदारनि वटि इंक्वायरियूं बि हलंदड़ आहिनि। पर उन जे बावजूदि उन्हनि ख़िलाफ़ अॼु ताईं कार्रवाई न पई थिए ऐं कार्रवाई न थियण जे करे ई अहिड़े क़िस्म जा स्कैंडल्स जेके आहिनि उहे अचणु शुरू थी विया आहिनि ऐं इहे ईंदा रहंदा। ठीकु आहे सगीर, इहो ॿुधाइजो त सरकारी ज़मीननि जे जाली अलॉटमेंट वारो किसो कॾहिं खां हलंदो पियो अचे ऐं ताज़ो साम्हूं आयल स्कैंडल्स खां पोइ ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थी आहे? ॾिसो, ज़िम्मेवारनि जे ख़िलाफ़ फ़िलहाल त का बि कार्रवाई जेका उहा नाहे थी, छाकाणि जो हाणे इहे 3 स्कैंडल्स जेके आहिनि उहे ज़ाहिर थिया आहिनि। ताज़ो ई लैंड यूटिलाइज़ेशन खाते जे मेंबर सलीम बलोच तरफ़ां जेको आहे उहे DC मलीर खे ख़त लिखियो वियो आहे। 2 जेके आहिनि उहे DC मलीर खे ख़त लिखिया विया आहिनि ऐं उनखां अलावा एंटी करप्शन जे डायरेक्टर ऐं चेयरमैन्स खे बि जेके आहिनि उहे ख़त लिखिया विया आहिनि। उन ख़त में इहो चयो वियो आहे त जेकी जाली अलॉटमेंट में अगरि जेकॾहिं मुलविस आहिनि कामोरात, उन जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं इहो कहिड़ा जेके ऑफिसर या कहिड़ा कामोरा जेके आहिनि इहो कमु कनि पिया ऐं उनजो पतो लॻायो वञे त जाली सयूं केरु पियो करे ऐं इन सिस्टम में कहिड़ा माण्हू जेके आहिनि मुलविस आहिनि, उन्हनि जी निशानदेही करे उन ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वञे। त इहो लैंड यूटिलाइज़ेशन खाते जे मेंबर इहे ख़त लिखिया आहिनि। कार्रवाई अञा ताईं उहे कामोरा जेके आहिनि जेको इहो कमु कनि पिया उन्हनि जी का निशानदेही न आहे थी। उनखां अलावा जेको तव्हां पुछो त इहो सिस्टम कॾहिं खां शुरू थियो, कॾहिं खां इहे जाली अलॉटमेंट जा मामला जेके आहिनि उहे शुरू थिया। ॾिसो, इन खे केतिरा ई साल थी विया आहिनि ऐं इन खां पहिरीं बि जेको लैंड यूटिलाइज़ेशन खाते जो जेको मेंबर हुयो उहा बि जेके आहिनि उहो सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू खे ऐं चीफ सेक्रेटरी खे उन ख़त लिखियो हुयो त मुंहिंजी जेका उहा सही सां जाली आर्डर जेके आहिनि उहे निकिता आहिनि। याने इहो सिस्टम केतिरनि ई सालनि खां हलंदो पियो अचे। हिकिड़ो लैंड यूटिलाइज़ेशन खाते में हिकिड़ो गिरोह मौजूदु आहे जेको जाली सही करे थो ऐं अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहा आर्डर ठाहे थो, उन्हनि जी सही जेका स्कैन करे उते पेस्ट करे थो। त हिकिड़े वॾा जेके आहिनि उहे माहिर क़िस्म जा जेके आहिनि इहे मौजूदु आहिनि माण्हू ऐं इहो सालनि खां इहे करप्ट जेके कामोरई आहिनि जेको इहो सभु कुझु करे रहिया आहिनि ऐं उन्हनि वटि स्टैम्प जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। उन्हनि जी इहा निशानदेही हिन वक़्त ताईं न थी सघी आहे त इहे कहिड़ा ऑफिसर आहिनि ऐं इहो कॾहिं खां सिस्टम में इहो मौजूदु आहिनि। सगीर, जीअं अव्हां ॿुधायो त रेवेन्यू ऐं लैंड यूटिलाइज़ेशन खातनि जो हिकु गिरोह सरकारी ज़मीननि जी जाली अलॉटमेंट वारनि मामलनि में मुलविस आहे। छा उहे करप्ट कामोरा कानून खां बि ॾाढा आहिनि जो हिन भेरे बि पंहिंजी जिंद आजी कराए कुझु अरसे खां पोइ ॿीहर साॻे ई धंधे सां लॻी वञनि था? बिल्कुलु, उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई इन करे न पई थिए जो इन्हनि जेको खातनि में करप्ट सिस्टम मौजूदु हूंदो आहे ऐं उन करप्ट सिस्टम को हिकु माण्हू न पर केतिरा ई उन में जेके माण्हू मुलविस हूंदा आहिनि, धुरियूं मुलविस हूंदियूं आहिनि। इन करे ई उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई नाहे थींदी, छाकाणि जो हिकिड़े सिस्टम जे तहत इहे फेक लेटर जेके आहिनि उहे निकिरनि था, ज़मीननि ते कब्ज़ा कया वञनि था ऐं उन्हनि जे रिकॉर्ड खे साड़ियो वञे थो ऐं उनखां पोइ वरी नयूं एंट्रियूं रखियूं वञनि थियूं। तव्हांखे यादि हूंदो, पंहिंजे नाज़रीन खे असीं ॿुधायोसीं त
त मंगो पीर तालके में मुख्तियारकार मंगो पीर तालके में 10,000 इंटरव्यू जेके आहिनि उहे साड़ियूं वयूं हुयूं। उन खां पोइ जेको आहे उहो सॼो रिकॉर्ड जेको आहे उहो साड़े उन खां पोइ नयूं इंटरव्यू रखियूं वयूं। यानी उहो बि मुख़्तलिफ़ माण्हुनि यानी उहो सरकारी ज़मीनुनि जो इंटरव्यू ख़तमु करे मदर इंटरव्यू ख़तमु करे ऐं पोइ वरी मुख़्तलिफ़ माण्हुनि जे नालनि ते इंटरव्यू रखियूं वयूं। यानी सरकारी ज़मीन खपाई वई रिश्वत एवज़। अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहे कमु सिस्टम जा माण्हू ई करे सघनि था, ॿियो कोई आम माण्हू कोन थो करे। उहे रेवेन्यू खाते जा अमलदार ई करे रहिया आहिनि ऐं वक़्ती तौर ते ॾेखाव ख़ातिर जेको आहे उन्हनि खे सस्पेंड बि कयो वञे थो ऐं उन खां कमेटियूं क़ाइमु कयूं वञनि थियूं, उन जी रिपोर्ट बि साम्हूं अचे थी। पोइ वरी उहे रिपोर्ट्स जेके आहिनि उहे साइडलाइन थी वञनि थियूं। उहे साॻा ऑफिसर जिन इहो कुदो कमु कयो या इन स्कैंडल में जेके मुलविस आहिनि उहे साॻियनि ई इन्हनि तालकनि में मंगो पीर या गडाप हुजे या मुराद मेमून हुजे या इन्हनि मलीर या वेस्ट ज़िलनि में उहे मुक़ररु थी वञनि था। हालांकि उन्हनि इंक्वायरी रिपोर्ट्स में इहे सिफ़ारिशूं हूंदियूं आहिनि त इन्हनि खे इन ज़िलनि में जिते इहो कमु थियो यानी जिते इहे स्कैंडल ज़ाहिर थिया उन्हनि तालकनि में उन्हनि खे मुक़ररु ई न कयो वञे। पर ईअं थींदो आहे जो 5-7 महीननि खां पोइ उहे साॻिया ऑफिसर जेके स्कैंडल में मुलविस हुया उन्हनि ई साॻियुनि ई कुर्सियुनि ते वेहंदा आहिनि। उन्हनि खे कुर्सियुनि ते वेहारण वारा उहे माण्हू जिन खे इहो फ़ाइदो पवंदो आहे यानी सिस्टम जा माण्हू उहे ई उन जे पुठियां हूंदा आहिनि। हिकिड़े सिस्टम जे तहत उन्हनि जो मुक़ररियूं थियनि थियूं, पोइ जाली अलाटमेंट थिए थी, सरकारी ज़मीनूं जेके आहिनि अहिड़े क़िस्म सां फबायूं वञनि थियूं ऐं कूड़ियूं इंटरव्यू रखी करे पोइ सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा कया वञनि था। सही सकेर सरकारी ज़मीननि जी जाली अलाटमेंट ऐं करप्शन खे रोकण लाइ सिंध जे सब रजिस्ट्रार ऑफिसिस में ई रजिस्ट्रेशन सिस्टम लागू कयो वियो हो। उन बावजूद ज़मीननि जी जाली अलाटमेंट जा धड़ाधड़ स्कैंडल साम्हूं अची रहिया आहिनि। छा इहो ई रजिस्ट्रेशन सिस्टम करप्ट माफिया आॾो कंहिं कम जो न आहे? ॾिसो, इहो ई रजिस्ट्रेशन वारो जेको सिस्टम हुयो उहो गुज़िरियल साल फेबरवरी महीने में यानी हिन खे बि साल थी वियो आहे त उहो मुतारिफ़ करायो वियो हो। ऐं उन सिस्टम जो इहो मक़सदु हुयो त जीअं इहे सब रजिस्ट्रारनि जी ऑफिसनि में जेका करप्शन थिए थी या जेके प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन जी मद में लखें रुपया जेका रिश्वत वरिती वञे थी उन जो ख़ात्मो आणिजे। पर बदकिस्मती सां उते बि जेके आहिनि उहे करप्ट माफ़िया जेके आहिनि उन सिस्टम आॾो रुकावट बणियल आहिनि ऐं उन्हनि में अहिड़ी तरबियत ई न आहे जो उन्हनि में अहिड़ी सिखियाई मौजूदु न आहे जो उहो सिस्टम हलाए सघनि। ताज़ो ई जेका इन मामले जो सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह इन मामले जो नोटिस वरितो आहे ऐं उनखे इहा तंबीह कई वई आहे त इन सिस्टम खे फ़ाल बणायो वञे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त इहो सभ खां पहिरीं जेको आहे न उहो मलीर ऐं ॾखिण ज़िले में पीपुल्स सर्विस सेंटरनि यानी ॿिनि सब रजिस्ट्रारनि जी ऑफिस में इहो सिस्टम मुतारिफ़ करायो वियो। उन खां पोइ ॿियनि ज़िलनि में इहो सिस्टम लागू थियो। सूबे में टोटल जेके आहिनि उहे 90 ऑफिसूं आहिनि। 90 मां 51 सब रजिस्ट्रारनि जी ऑफिसुनि में इहो ई रजिस्ट्रेशन वारो सिस्टम उहो लागू थियल आहे। पर उते बि कुझु अहिड़ा करप्ट यानी बाअसर जेके सब रजिस्ट्रार आहिनि उन्हनि हेडक्वार्टर बजाए उन्हनि पंहिंजे ऑफिसनि खे जेको आहे पीपुल्स सर्विस सेंटरनि में तब्दील करे छॾियो आहे। हाणे उन में बाक़ी 90 मां जेके आहिनि 39 जेके सब रजिस्ट्रार जेके आहिनि उन्हनि जी ई ऑफिसनि में ई रजिस्ट्रेशन वारो सिस्टम उहो लागू न पियो थिए। हालांकि सिफ़ारिशूं बि थी चुकियूं आहिनि। उन जे बावजूद आई जी रजिस्ट्रेशन जेको आहे उहो 39 ऑफिसनि में ई रजिस्ट्रेशन लागू करण जे लाइ उहो नोटिफिकेशन न पियो कढे। उनखे केतिरा ई महीना थी विया आहिनि। हाणे उन्हनि में जेकी मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त टंडो अलाहियार आहे, हाला, जोही, मेहड़, केनशाह, सेवण, मातली, जाती, मीरपुर साकरो, सिजावल, सकरंड, दौड़, सिंजोरो, शहदादपुर, टंडो आदम, खिपरो, मोरो, कंडियारो, मेरापुर, घोटकी, मीरपुर माथेलो, कोटडीजी, रतेदरो, शहदादकोट, वार, नसीराबाद समेत अहिड़ा 39 जेके सब रजिस्ट्रारनि जूं ऑफिसूं आहिनि जिते ई रजिस्ट्रेशन वारो सिस्टम जेको आहे उहो लागू न थियल आहे। हालांकि सिफ़ारिशूं थियल आहिनि त इते ई रजिस्ट्रेशन सिस्टम लागू कयो वञे त जीअं रिश्वत जेका आहे सब रजिस्ट्रारनि जी ऑफिसनि में जेका रिश्वत वरिती वञे थी सेल सर्टिफिकेट ते या कंहिं बि जेका उहो आम माण्हू खे ज़मीननि जी जेका ख़रीद या विकिरे जे लाइ जेको आहे उहा को डॉक्यूमेंट्स कढाइणो आहे त उन लाइ उनखे रिश्वत ॾियणी पवे थी। तंहिं करे ई रजिस्ट्रेशन सिस्टम जेको आहे उहो लागू कयो वियो हो। पर उनखे बि जेको आहे उहो करप्ट जेके ऑफिसर आहिनि
उन ॾाढो रुकावट बणिजी विया आहिनि। हाणे उन में जेके आहिनि कुझु अहिड़ा जेके ऑफिसर आहिनि या मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त उहो पंहिंजे मर्ज़ी वारनि पीपुल्स सर्विस सेंटरनि में वेहनि था। जीअं हाणे उन्हनि खे हालांकि अलार्म्स जे सेंटरनि में वेहणु घुरिजे पर उहो उते वेहण लाइ तयारु न आहिनि। हा, अलार्म्स में तव्हां वेंदो त उते CCTV कैमराऊं लॻल आहिनि, सभु शइ उन्हनि जी मॉनिटरिंग थिए थी। तंहिं करे कुझु कराची जा अहिड़ा जेके सब रजिस्ट्रार आहिनि उन्हनि पंहिंजे ऑफिसनि खे जेको आहे सेंटरनि में तब्दील करे छॾियो आहे। उनखां अलावा जेको आहे शहीद बेनज़ीराबाद ज़िले में त जेके उते सब रजिस्ट्रार आहिनि उहे इन ते इम्प्लीमेंट ई न पिया कनि। उते इहो जेको आहे ई रजिस्ट्रेशन सिस्टम लागू बि थियल आहे पर उन जे बावजूदि उन ते अमल न पियो थिए, छाकाणि जो उते उहे करप्ट जेके या बाअसर जेके सब रजिस्ट्रार आहिनि उहे नथा चाहिनि त इहो सिस्टम जेको आहे उहो लागू थिए। तंहिं करे असांजे वॾे वज़ीर खे जेको आहे उहो घुरिजे त इन मामले ते सख़्ती सां नोटिस वठे ऐं उनखे ॿीहर जेको आहे उहो ख़त लिखी इन ते इम्प्लीमेंट कराइण जी ज़रूरत आहे। सही। सगीर, कराची जी PCH सोसाइटी में 29 ख़ानगी क़ीमती मिल्कियतुनि में वॾे पैमाने ते जालसाज़ीअ वारे मामले जी जेका जांच शुरू थी हुई उहा किथे पहुती आहे? छा इहा जांच को नतीजो ॾेई सघंदी या हमेशह जीअं ज़िम्मेवार धुरियूं सिस्टम ऐं पैसनि जे ज़ोर ते पाण बचाइण लाइ कामयाब थी वेंदियूं? ॾिसो, PECH सोसाइटी में जेको आहे उहो वॾे पैमाने ते जालसाज़ी थी। पहिरीं डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार कराची इन मामले जी जांच कई, 50 पेजनि ते मुश्तमिल जेका इहा रिपोर्ट आई ऐं इहा तस्दीक थी त 11 जेके प्राइवेट माण्हुनि जूं प्रॉपर्टियूं आहिनि उन्हनि में जालसाज़ी थी ऐं मुख़्तलिफ़ जेके रेवेन्यू अमलदार आहिनि उन्हनि पंहिंजे भाइरनि जे नाले ते इहे प्रॉपर्टियूं मुंतक़िल करायूं। पर उते वरी चीफ सेक्रेटरी इन ते नाराज़गी ज़ाहिर कई ऐं उन्हनि चयो त इन जी हिकिड़ी जामिया तरीक़े सां जेका उहा रिपोर्ट तयारु कई वञे ऐं सिफ़ारिशुनि ते ॿधल हिकिड़ी रिपोर्ट ॾिनी वञे। जंहिंखां पोइ CMIT इन मामले जी जांच कई ऐं सेक्रेटरी CMIT शमीर ख़ान भुट्टो इन मामले जी जांच कई। उन वरी 11 बजाए 29 जेके आहिनि उहे ख़ानगी जेके मिल्कियतूं आहिनि उहे जाली करार ॾिनियूं, यानी उन्हनि में रिकॉर्ड में जेको आहे उहा जालसाज़ी थी आहे। उहे 29 ख़ानगी मिल्कियतूं जेके आहिनि उनमें रिकॉर्ड में जालसाज़ी जी उन तस्दीक कई ऐं उन्हनि में मुलविस जेके कामोर आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई करण जी हिदायत कई वई। हाणे उन में रेवेन्यू खाते जेको आहे उहो हिन वक़्तु ताईं इहा कार्रवाई इहा कई आहे जो उन्हनि खे रुगो शोकास नोटिस जारी कया आहिनि। हाणे उन्हनि में डिप्टी डायरेक्टर ख़ालिद चन्ना आहे, डिप्टी डायरेक्टर आबिद सुमरो आहे, पेशकार आहे मुनवर धारे जो अॻूणो सब रजिस्ट्रार आहे ज़ुल्फ़कार कारड़ो ऐं जाम अब्दुल रज़ाक ॾहर आहे, मंसूर सुमरो आहे, सेंट्रल रिकॉर्ड ऑफिस सिटी कोर्ट जा अॻूणा जेके इंचार्ज आहिनि उज़ैर दुरानी आहे, मोहसिन मीरानी आहे, जमशेद टाउन 1 जो जूनियर क्लार्क मुख्तियार आहे। इन्हनि खे जेके आहिनि उहे शोकास नोटिस मिली चुका आहिनि ऐं इन रिपोर्ट खां पोइ अहिड़ो जेको चीफ सेक्रेटरी सिंध जेको उहो नाराज़ थियो आहे ऐं हैरानगी ज़ाहिर कई आहे त रुगो हिकु जमशेद टाउन 1 में 29 प्रॉपर्टीज़ में रिकॉर्ड में जालसाज़ी जी जेका उहा तस्दीक थी आहे त कराची जे समूरनि सब रजिस्ट्रारनि जी ऑफिसनि में केतिरी करप्शन थी हूंदी। त इन मामले जी जेका उन्हनि चयो आहे त जेकी कराची में 5 सालनि खां वधीक अरसो जेके सब रजिस्ट्रार मुक़ररु थियल आहिनि उन्हनि जी लिस्ट ठाही वञे ऐं लिस्ट ठाहे करे उन्हनि खे कराची खां ॿाहिरि ॿियनि ज़िलनि ॾांहुं मोकिलियो वञे पर उन ते इम्प्लीमेंट न थी सघियो आहे। इन ते तक़रीबन ॿुधायो पियो वञे त 15 अहिड़ा सब रजिस्ट्रार आहिनि जेके गुज़िरियल 5 सालनि खां कराची में ई मुक़ररु आहिनि, 5 साल खां वधीक अरसो उन्हनि खे थी चुको आहे। उनखां अलावा उन इहे बि हिदायतूं जारी कयूं त कराची जे समूरनि सब रजिस्ट्रारनि जी ऑफिसनि में जेकी 5 खां 10 सालनि जी जेका आहे उहा जांच कई वञे, रिकॉर्ड जी छंछाड़ कई वञे जीअं ख़बर पए त केतिरी जेका आहे उहा सब रजिस्ट्रारनि जी ऑफिसनि में करप्शन थी आहे। त इन मामले जी जेका उहा जांच शुरू थी वई आहे। सही। सकीर, आख़िर में इहो ॿुधाइजो त सिंध जी राजधानी कराची समेत सूबे जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ज़मीन जी जाली अलाटमेंट जा स्कैंडल ज़ाहिर थींदा रहिया आहिनि। आख़िर इहो सिलसिलो रुकजण जो नालो छो नथो वठे? छा इन हवाले सां अवां जी ज़िम्मेवार अख़्तियारनि सां का ॻाल्हि ॿोल थी सघी आहे? उन्हनि जो छा चवणु आहे हिन समूरी सूरत हाल जे हवाले सां? ॾिसो, इन सिलसिले में जेका आहे उहा मुंहिंजी लैंड यूटिलाइज़ेशन खाते जे अख़्तियारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त कुझु जेके आहिनि उहे लैंड यूटिलाइज़ेशन खाते जा
नंढी लेवल ते जेके अमलदार आहिनि उहे मुलविस आहिनि, उहे जाली सयूं जेके आहिनि उहे करे रहिया आहिनि, उन्हनि जी जेका उहा उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई जे लाइ असीं एंटी करप्शन खे जेको आहे उहो लिखियो आहे त उन्हनि ख़िलाफ़ु जेका आहे उहो फौरी तौर ते कार्रवाई थिए। बाक़ी जेका जाली अलाटमेंट वारे मामले जो जेको आहे उहो सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह बि नोटिस वरितो आहे त ॿुधायो वञे त इहे कहिड़ा माण्हू जेके आहिनि या कहिड़ा अमलदार जेके आहिनि उहे मुलविस आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। रेवेन्यू खाते जे ऑफिसरनि खे जेके आहिनि इहे हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि त उन्हनि जो जेको आहे उहो पतो लॻायो वञे। ॾिसो असल में इहो ईअं थिए पियो जो जेसिताईं करप्ट सिस्टम जो ख़ात्मो न थींदो तेसिताईं अहिड़े क़िस्म जा स्कैंडल्स जेके आहिनि उहे ज़ाहिर थींदा रहंदा। पहिरीं छाकाणि जो तव्हां हिन वक़्तु बि ई रजिस्ट्रेशन सिस्टम जेको आहे उहो मुतारिफ़ त थी वियो ऐं उहो कुझु जेको आहे सब रजिस्ट्रारनि जे ऑफिसनि में लागू बि थियल आहे, पर उन जे बावजूदि बि कुझु अहिड़ियूं ऑफिसूं आहिनि जेकी प्राइवेट इमारतनि में मौजूदु आहिनि या वरी कुझु अहिड़ा सब रजिस्ट्रार आहिनि उन्हनि पंहिंजनि मर्ज़ी वारनि ऑफिसनि खे पीपुल्स सेंटर सर्विस जे नाले सां जेको आहे उन्हनि डिक्लेयर कराए छॾियो आहे, यानी उन्हनि जी मर्ज़ी हले पई। पोइ अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि स्कैंडल्स ज़ाहिर थींदा, रिश्वत जो ख़ात्मो जेको आहे उहो न थी सघंदो, माण्हुनि खां रिश्वतूं जेके आहिनि उहे वरितियूं वेंदियूं, करप्शन थींदी रहंदी ऐं पोइ अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहो सिस्टम जेको ई रजिस्ट्रेशन सिस्टम उहो अवाम लाइ बेलाभ बणियलु हूंदो। तंहिं करे सिंध हुकूमत जे आला अख़्तियारनि खे घुरिजे त सिंध जूं सरकारी ज़मीनूं बचाइण जे लाइ हिकिड़ो कंप्यूटराइज़ निज़ाम जेको मज़बूत निज़ाम हुजे उहो मुतारिफ़ करायो वञे। ई रजिस्ट्रेशन सिस्टम में जेके ख़ामियूं मौजूदु आहिनि उहे ख़ामियूं जेके आहिनि उहे ख़तमु कयूं वञनि। उनखां अलावा जिते 39 सरकारी ऑफिसनि में ई रजिस्ट्रेशन सिस्टम जिते लागू न आहे थियल, जेकी पंहिंजे नाज़रीन खे असीं उन्हनि जा नाला बि ॿुधाए विया आहियूं त किथे किथे सब रजिस्ट्रारनि जे ऑफिसनि में उते उनजो सिस्टम लागू न आहे थियल ऐं रिकमेंडेशन बि जेका उहा लाॻापियल सेक्रेटरी तरफ़ां आयल आहे त कहिड़ा माण्हू कहिड़ियूं धुरियूं जेके आहिनि उहे रुकावट बणियल आहिनि, उन्हनि धुरियुनि ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु घुरिजे त आख़िरकार छो न जेको आहे इन्हनि ज़िलनि में या इन्हनि तालुकनि में बि जेको आहे ई रजिस्ट्रेशन सिस्टम लागू करणु छो नथा ॾियनि। तंहिं करे आला हकाम खे यानी आला अख़्तियारनि खे घुरिजे त इन मामले खे संजीदा वठे ऐं सिंध जूं सरकारी ज़मीनूं जेके आहिनि इन्हनि माफ़िया खां बचाए सघजनि। वरी महिरबानी सकी टाइम ॾियण लाइ। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमून खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।